ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहि अलिय्यिल अज़ीम अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह तौबा 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 तौबा। कमीसा छा थियो अॼु त वॾियूं तौबायूं पियो कईं। छा ॿुधायां तोखे अल्लाह ॾिना, उहो ॿुधा जंहिंजी वजह सां तौबायूं पियो कईं। यार मूंखे लॻे थो मुंहिंजो रोज़ो ख़राब थी वियो। छो भला? यार थोड़ी देर पहिरियां मूं फेसबुक इस्तेमाल कई पे हिकु दोस्त अचानक हिकु गैर इख़लाक़ी तस्वीर शेयर करे छॾी। ओहो, त इहो मसलो आहे। छा थींदो असांजो अल्लाह ॾिना, असां त रमज़ान में बि नथा सुधरूं। खमीसा तूं मूंखे इहो ॿुधाए त पाकिस्तान जी कुल आबादी केतिरी आहे? मुंहिंजे ख़्याल में 22 करोड़ आबादी आहे ऐं हिन 22 करोड़ आबादी में तक़रीबन 39% माण्हू गुरबत में ज़िंदगी गुज़ारीनि पिया। अच्छा, मगर खमीसा तोखे ख़बर आहे 2019 में पीटीए जे मुताबिक़ 16 करोड़ खां ज़्यादा मोबाइल रजिस्टर कया विया। न यार, पाकिस्तान जी हिकु ताई आबादी गुरबत जी लकीर खां हेठि आहे। इन जे बावजूद बस 16 करोड़ मोबाइल रजिस्टर कया विया। इन जो मतलब त हिकु त गरीब जो ॿार बि वापसि शो कनि रहिया। हाणे तूं इहो अंदाज़ो लॻाए इन्हनि मां केतिरनि माण्हुनि मोबाइल जो सही इस्तेमाल कयो हूंदो। मूंखे कहिड़ी ख़बर अल्लाह ॾिना। गूगल जे मुताबिक़ दुनिया में सभिनीनि खां ज्यादा पाकिस्तान में फाश मटेरियल सर्च कयो वेंदो आहे। ओहो, इन्ही वजह सां असांजा नौजवान जेका आहिनि उहे फाश फिल्मुनि खे प्रमोट कंदा आहिनि, उन्हनि ते मीम्स बनाईंदा आहिनि, उन्हनि जो मज़ाक बनाए अॻियां शेयर कंदा आहिनि ऐं उन्हनि खे बि इन तरबियत जो हिसो बनाए छॾींदा आहिनि जिन्हनि खे इन खां पहिरियां कुझु बि इल्मु न हूंदो आहे। अल्लाह ॾिना सचो आहीं। असां सभिनी नौजवाननि खे खपे त मोबाइल, इंटरनेट ऐं सोशल मीडिया जो सही इस्तेमाल कयूं ऐं इहो ज़हन में रखूं त सोशल मीडिया ते हर एक्शन जो रिएक्शन हूंदो आहे। बिल्कुल सही तो चवें। कमीसा हाणे सिज निकरण वारो आहे, हलो पंहिंजे पंहिंजे घर। ला हौल वला कुव्वत इल्ला बिल्लाहि अलिय्यिल अज़ीम अस्तगफिरुल्लाह अस्तगफिरुल्लाह।